जय झूलेलाल। दिल्ली जे सभिनि सिंधी भाइरनि भेणनि वॾनि नंढनि के सभिनि के जय झूलेलाल। जीअं कि तव्हां ॼाण हूंदी, सिंधी अकेडमी दिल्ली सरकार लगातार सिंधियत के वधाइण जे लाइ कमु करे रही आहे। दिल्ली सरकार जो कमु आहे अॻिते हली करे भाषा कला ऐं संस्कृति कीअं वधे, कीअं असांजे दिल्लीअ में सिंधियत जो नालो रोशन थिए। हिन कड़ी खे अॻिते वधाईंदे हुए जीअं लास्ट ईयर असां बाल उत्सव जो प्रोग्राम कयो, हिन साल भी असां बाल कार्यशालाऊं लगाए रहिया आहियूं। पहले असांजी कार्यशालाऊं मंदिरनि में, संस्थान में, घरनि में हिते थींदी हुयूं, पर हिन दफ़े दिल्ली सरकार विशेष तौर से असांजी माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल के निर्देश अनुसार ये ॿार वॾे वॾे स्कूलनि में कार्यशालाऊं लॻंदियूं। एयर कंडीशन ऑडिटोरियम हूंदा उन्हनि जे लाइ, गॾोगॾु उन्हनि जे नाश्ते जो इंतज़ाम हूंदो। वॾा वॾा डायरेक्टर उते सिखाइण ईंदा, असिस्टेंट डायरेक्टर बि हूंदा। तव्हां से निमाणी नींदा पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जेतिरा बि नंढी नई टही आहे उन्हनि खे इन कार्यशाला में मोकिलो। उते डांस भी सिखाया वेंदा, नाटक भी सिखाया वेंदा ऐं सिंधी भाषा भी सिखाई वेंदियूं। तव्हां सां निमाणी वेनती, निमाणी नींड तव्हां सभिनि खे, तव्हां पंहिंजे ॿारनि खे इन सभी कार्यशालाउनि में मोकिलो। 22 मई को ये कार्यशालाएं शुरू थी रही आहिनि। जुदा जुदा पासे दिल्ली के 15 जगह ते शुरू थी रही। तव्हांजी एरिया के बारे में सभी सिंधी अखबारनि में, हिंदी अखबारनि में इनकी सूचना ॾई वई है। भी तव्हांखे जानकारी खपे तो सिंधी अकेडमी सचिव रमेश लाल जी को वठी सघो था। आयो लाल सभी चओ झूलेलाल। जय हिंद।